दोस्तों माया शमन अली मीराली तव्हां सभिनी इहा पोस्ट ॾिठी हूंदी कंहिं मिड़ई पोस्ट ईअं लाहे छॾी आहे। मां अलहमदुलिल्लाह बिल्कुलु ठीकु आहियां ऐं पूरी दुनिया खां मूंखे फ़ोनियूं थियूं अचनि, यार प्लीज़ महिरबानी करे अहिड़ी का पोस्ट न लाहियो जंहिंजी दिलि आज़ारी कंहिंजी थिए। हाणे मुंहिंजा दोस्त माइट मिट इलाही सारा परेशान आहिनि, सो मां तव्हांखे इहो हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि, प्लीज़ महिरबानी, मां हिकिड़ो फुकरा माण्हू आहियां त मां तव्हांखे इहा रिक्वेस्ट कंदुसि त प्लीज़ आईंदा कंहिंजी बि अहिड़ी पोस्ट न लाहियो दिलि आज़ारी कंहिंजी थिए। मुंहिंजा दोस्त प्लीज़ मां तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि, मुंहिंजा इलाही सारा 40 सालनि खां वठी मां हिन फील्ड में आहियां, मां सभिनी दोस्तनि जी ख़िदमत कई आहे। यार मुंहिंजे को मुखालिफ़ मां त कंहिंखे पंहिंजो सम्झां ई नथो, पोइ माण्हू कुझु अलाए छो हिन दुनिया में अहिड़ा माण्हू आहिनि जेके कंहिंजी दिलि आज़ारी करण जे लाइ पोइ का न का मिड़ी ॻाल्हि भुलाए था छॾनि। सो मां तमामु सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त मां बिल्कुलु ठीकु आहियां, अलहमदुलिल्लाह। मुंहिंजे लाइ दुआ कयो, मौला तव्हांखे सलामत रखो।